हिकिड़े मुल्क जो बादशाह उनखे ॾाढो शौक़ु हो कूड़ियूं कहाणियूं ॿुधण जो। बादशाह खे माण्हू कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदा हुआ, बादशाह उनखे इनाम ॾींदो हो। हाणे बादशाह जो इहो कौल हो त जेको बि मूंखे कहाणी ॿुधाए पर कहाणी सची न हुजे, कहाणी हुजे कूड़ी। ऐं माण्हू हिनखे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदा हुआ ऐं हीउ उन्हनि खे इनाम ॾींदो हो बादशाह। बादशाह खे ॾाढो शौक़ु हुजे कूड़ियूं कहाणियूं ॿुधण जे लाइ। हाणे बादशाह हिन चकर चयो त हाणे मूंखे कहाणियूं कूड़ियूं ॿुधाए, केरु टे कहाणियूं ॿुधाए, टे कूड़ियूं कहाणियूं मूंखे ॿुधाए सची न हुजनि त उनखे आउं इनाम ॾींदुसि। हाणे उहो बादशाह जी बादशाही, वॾो शहर, वॾा ॻोठ, शहर जा माण्हू आया, उहे बि कहाणियूं ॿुधाए थका, कहाणियूं ख़तमु थी वियूं। कूड़ियूं कहाणियूं हुजनि त केरु ॿुधाए हिनखे। सो हाणे ॿिया ॻोठ में जेके माण्हू वग़ैरह हुआ से बि सभिनि कहाणियूं ॿुधायूं, केरु हुजे ई न, माना को नई कहाणी का माना ॿुधाए हिनखे कूड़ियूं कहाणियूं केरु ॿुधाए हिनखे, कहाणियूं खुटी वियूं। बादशाह खे ॾाढो शौक़ु हूंदो हो, बादशाह कचहरी पंहिंजी कंदो हो, हुन में कई माण्हू कचहरी में, त बादशाह कंहिंखे न कंहिंखे चवंदो त मूंखे कूड़ी कहाणी केरु ॿुधाए। हाणे बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि हिननि खे त वञो ॾिसो माण्हू किथां हथु करे जेको मूंखे कहाणी ॿुधाइनि, कूड़ी कहाणी केरु मूंखे ॿुधाए। त हाणे सिपाही चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत को अहिड़ो माण्हू आहे कोन, सभिनि माण्हुनि कहाणियूं तव्हांखे ॿुधाए छॾियूं आहिनि। हाणे असीं कंहिंखे ॻोल्हे अचूं जेको कहाणी तव्हांखे कूड़ी ॿुधाए। बादशाह चवणु लॻो त न, माण्हू किथां हथु करे न त अव्हांखे मारे छॾींदुसि, अव्हांजी मुंडी कपे छॾींदुसि। मूंखे कीअं बि करे को न को माण्हू हथु करे ॾियो जेको मूंखे कूड़ी कहाणी ॿुधाए। सिपाही बची बेज़ार थिया। सिपाही चवणु लॻा बादशाह खे, बादशाह सलामत असांखां इहो कमु कोन्ह थींदो, मारे छॾींदुमि, मारे छॾ, मुंडी असांजी कपे छॾींदुमि, कपे छॾ, असांखे माण्हू नथा मिलनि जो असीं माण्हू हथु करे जेको तव्हांखे कूड़ी कहाणी ॿुधाए। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर तूं ॾिस को न को माण्हू हथु करे जेको मूंखे कहाणी ॿुधाए, पर हिन चकर ते कहाणी मूंखे ॿुधाए टे कहाणियूं मूंखे केरु ॿुधाए, टई कहाणियूं कूड़ियूं हुजनि, सची न हुजे उहा। वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत हाणे हिन इलाइक़े जा माण्हू, शहर जा माण्हू, ॻोठ जा माण्हू सभिनि तोखे कहाणी ॿुधाए छॾी। हाणे माण्हू किथां हथु करे जो कहाणियूं तव्हांखे ॿुधाए, उहो बि हिकिड़ी कहाणी हुजे त ठीकु आहे, पर टे कहाणियूं कूड़ियूं केरु ॿुधाईंदो तव्हांखे। बादशाह चवणु लॻो त न, किथां हथु करे। वरी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत पोइ हाणे तव्हां हीअं करियो, को वॾो इनाम रखो, वॾो इनाम रखो त को न को माण्हू मन राज़ी थी पवे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ठीकु आहे, तुंहिंजी ॻाल्हि मूं अखियुनि ते रखी। हाणे हीअं थो करियां, जेको बि मूंखे टे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदो, कहाणी सची न निकिरे, टे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदो, उनखे आउं मुंहिंजी धीउ शहज़ादी ॾींदुसि, शादी कराए, ऐं अधु मिल्कियत अधु बादशाही ॾींदुसि उनखे। हाणे को मूंखे कहाणियूं टे कूड़ियूं ॿुधाए। वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। त हिते बादशाह वरी चवणु लॻो, कचहरी माना बादशाह जी हुजे, माण्हू सभु गॾु हुजनि, वज़ीर बि हुजे। बादशाह चवणु लॻो त पोइ हाणे हीअं कजो, जेको बि माण्हू टे कहाणियूं मूंखे ॿुधाईंदो कूड़ियूं, हाणे वज़ीर खे चयो पियो जेके कचहरी में माण्हू हुजनि जेका कहाणी ॿुधण लाइ ईंदा हुआ, बादशाह घुराईंदो हो सभिनी खे। बादशाह खे ॾाढो शौक़ु हूंदो कहाणी ॿुधण जो। बादशाह चवणु लॻो त जेको बि माण्हू कहाणियूं ॿुधाइण मूंखे अचे न, त ॿ माना कहाणियूं जेके ॿुधाईंदो त अमी चइजो वाह जो कूड़ आहे, वाह जी कहाणी है, वाह जो कूड़ आहे, पहिरीं कहाणी। ऐं ॿी ॿुधाईंदो त ॿी में बि ईअं चइजो, ऐं टी ॿुधाए त उनखे ईअं चइजो त इहा बिल्कुलु सच आहे। उन कहाणी खे टी कहाणी जेको ॿुधाईंदो, मूंखे टई कहाणियूं कूड़ियूं खपनि, ॿ कूड़ियूं कजो। टी कहाणी जेॾी महिल ॿुधाईंदो हणंदो त हू कूड़ी कहाणी मूंखे खपे थी, पर उनखे सच साबित कजो। वज़ीर खे चवणु लॻो वज़ीर तूं ॿुधी पियो, हीअ कचहरी वारा माण्हू चवणु लॻो त अमी बि ॿुधो पिया, टे कहाणियूं जेके ॿुधाईंदो, ॿ हुनखे कूड़ियूं चइजो, ऐं हिकिड़ी आख़िरी वारी कहाणी ॿुधाईंदो उनखे चइजो सची आहे। पोइ आउं मुंहिंजी धीउ कोन ॾींदुसि हुनखे, ऐं मुंहिंजी अधु मिल्कियत बि बची वेंदी। वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत हाणे ईअं त तव्हां न करियो, हाणे कूड़ियूं कहाणियूं त कूड़ियूं कहाणियूं हूंदियूं, ऐं आख़िरी ॻाल्हि रुबरू सची। चई न, जेको मूं चयो तो ईअं करियो, आउं बादशाह आहियां न। वज़ीर बि अची हिन मां फाथो। तो कचहरी वारा माण्हू चवणु लॻा त बादशाह सलामत जीअं तूं चवीं तो असीं ईअं ई कंदासीं। हाणे बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे थी रवानू, थी ॻोल्ही, ॾिस को अहिड़ो माण्हू हुजे त हुनखे वठी अच। तो हाणे वज़ीर हिते हुते पड़ो हल रहायो, सॼी बादशाही में हेॾां होॾां। सो माण्हू चवणु लॻा त हाणे चलो ठीकु आहे, बादशाह इनाम त तमामु वॾो रखियो आहे, धीउ जो संग बि रिश्तो ॾींदो, ऐं अधु मिल्कियत अधु खज़ानो बि ॾींदो। बादशाह खे टे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाइणियूं पवंदियूं, पर हाणे मसइलो इहो हो जो हाणे बादशाह हिकिड़ी कहाणी चवे त हिकिड़ो कूड़ माण्हू हाणे टे कूड़ कंहिंखां लॻंदा। तो सभिनी इनकार करे छॾियो। वज़ीर हिते हुते थको सॼी बादशाही में, तो चवणु लॻो त हाणे वञी किथे को माण्हू ॻोल्हियां जेको बादशाह खे कहाणी ॿुधाए। वज़ीर वरी बि ईअं निकितो, तमामु परे निकिरी आयो। हलंदे हलंदे अची हिकिड़े वण जे हेठि वेही रहियो, थकी पियो। चवणु लॻो त हाणे कुझु टाइम हिन वण जे हेठि आराम करियां, वेहां, पोइ ॾिसां मन को न को गॾिजी वञे। हाणे बादशाह मुंहिंजा बि लोह थिया आहियूं, बादशाह खे अलाए किथां कूड़ियूं कहाणियूं ॿुधण जो शौक़ु थियो आहे,
को माण्हू मिले ई नथो। हाणे बादशाह हिकिड़ी कहाणी चवे त अञा सही आहे, टे टे कूड़ियूं कहाणियूं केरु ॿुधाईंदो बादशाह खे। अब वज़ीर हुते वियो आराम पियो करे, छा ॾिसे त हिकिड़ो नौजवान छोकिरो अची वज़ीर जे पासे में पुॻो। तो नौजवान छोकिरो उहो पुछा करणु लॻो वज़ीर खां, अड़े लॻे थो त आहीं को वज़ीर, वॾे घराने जो आहीं, तुंहिंजे कपिड़नि ऐं लिबास मां लॻे पियो, पर मूंखे लॻी तूं परेशान थो, ख़ैरु तोसां हिते वेठो आहीं। वज़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे, नौजवान खे, त नौजवान छोकिरा इहा ॻाल्हि न पुछ, ॾाढो परेशान आहियां ऐं कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां, तंहिंजे करे इन वण जे हेठि थकी पियो त वण जे हेठि मुंहिंजो हाणे वेहां, कुझु आराम करियां। छोकिरो चवणु लॻो वज़ीर खे, त ॿुधा भला तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ी परेशानी आहे जेका तुंहिंजी आउं हल करियां। वज़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे, त इन ॻाल्हि खे छॾे ॾे, इहो मुंहिंजो मसइले जो हल तोखां हल कोन्ह थींदो। चई न पोइ बि ॿुधा त सही। त हिते वज़ीर माना सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त यार हीउ मसइलो आहे, हाणे बादशाह जे लाइ माण्हू ॻोल्हींदो वठां। त उहो छोकिरो चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर पोइ आउं वेठो आहियां, बादशाह खे टे कूड़ियूं कहाणियूं आउं ॿुधाईंदुसि। तो हिते वज़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे, त बाबा तूं ईअं न कर, ऐं बादशाह तमामु ख़तरनाक आहे ऐं तूं मासूम आहीं, मुंहिंजो माना मूंखे तो ते रहम पियो अचे, तूं माठि करे पंहिंजो गस वठी वञु। छोकिरो चवणु लॻो त न, बादशाह खे आउं टे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदुसि, पोइ बादशाह जी धीअ सां शादी कंदुसि, अधु मिल्कियत अधु बादशाही बि मूंखे मिलंदी। वज़ीर चवणु लॻो त बाबा हाणे जे अगरि टे कूड़ियूं कहाणियूं हुनखे ॿुधाइणियूं पवंदियूं लाज़मी, ऐं जे अगरि कूड़ियूं कहाणियूं तूं न ॿुधाए चुके त हेॾां होॾां, त पोइ बादशाह तोखे क़ैद बि कराए सघे थो ऐं कहाणी सची साबित न थिए। हाणे तोखे खणी ॿुधायां थो, बादशाह इहो चयो त ॿ कहाणियूं जेके सो उन कचारी सॼी खे चई छॾियो, ॿ कहाणियूं हुनखे अमी चइजो त कूड़ियूं आहिनि, ऐं टी कहाणी उहे ॿुधाईंदो हुनखे अमी चइजो त हीअ कहाणी सची आहे। तो तूं खामखा मार खाई वेंदे, बादशाह पंहिंजी धीउ बि तोखे कोन्ह ॾींदो ऐं उहा मिल्कियत ऐं उहो ख़ज़ानो वग़ैरह बादशाह बि तोखे कोन्ह ॾींदई। इन खां बहितर आहे तूं मासूम नौजवान पंहिंजो गस वठी वञु, को न को माण्हू ॿियो मिली वेंदो, मूंखे तो ते रहम पियो अचे बाबा, तूं ईअं न कर। छोकिरो चवणु लॻो न वज़ीर, जीअं हूंदो, जीअं भाग में लिखियलु हूंदो, जीअं नसीब हूंदो ईअं थींदो। जां त आउं उते बादशाह वटि क़ैद थी वेंदुसि, हलियो बादशाह जो इहो कौल आहे त आउं खणी क़ैद थी वेंदुसि, जां त इन शहज़ादी सां शादी कंदुसि, अधु बादशाही जो आउं धणी थींदुसि। त वज़ीर घणी चयो पर छोकिरो मुड़े ई न। त छोकिरो चवणु लॻो त आउं हलंदुसि। वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे बाबा, तूं हल, नथो मञी त हल बादशाह इहे कहाणियूं ॿुधा। अब वज़ीर उन छोकिरे खे वठी सिधो अची बादशाह वटि पुॻो। बादशाह बि उते वेठो हुजे, शाम वारो टाइम हुजे। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, हीउ हिकिड़ो नौजवान छोकिरो मिलियो आहे, तव्हांखे टे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदो। त बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे, त बाबा जे अगरि कहाणी तुंहिंजी सची साबित थी त तोखे आउं सज़ा ॾींदुसि, क़ैद कराए छॾींदोसीं हिते, ऐं टेई कहाणियूं जे अगरि तुंहिंजियूं कूड़ियूं निकितियूं न, पोइ तोखे आउं मुंहिंजी धीउ शहज़ादी परणाए ॾींदुसि ऐं तोखे अधु बादशाही अधु मिल्कियत बि ॾेई छॾींदुसि। छोकिरो चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलाम, मूंखे तव्हांजी ॻाल्हि मंज़ूरु आहे। हाणे बादशाह खे त असुल ईअं करिणो न हुजे, हुनखे हुनजी धीउ माना बादशाही हुनखे ॾियणी न हुजे, मिल्कियत ॾियणी न हुजे, अॻु में सॼी कचारी खे हिन चई छॾियो ऐं वज़ीर खे बि हिन चई छॾियो। वज़ीर त हिनखे सॼी ॻाल्हि करे छोकिरे खे ॿुधाए छॾी हुई। तो हाणे शाम जी थी, हिन को खाधो वग़ैरह हिनखे आणे ॾिनो, को खाधई कई हेॾां होॾां अची, राति जो टाइम थियो। तो बादशाह सॼी कचारी खे सॼे माण्हुनि खे घुरायो, अची चौधारी वेठा कहाणी ॿुधण जे लाइ, जेके कूड़ियूं कहाणियूं। तो हाणे बादशाह बि अची वेठो, त छोकिरो बि आयो, वज़ीर बि हुजे। तो हाणे छोकिरो चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, हाणे अचे कूड़ी कहाणी। बादशाह चवणु लॻो त अचे। तो हाणे छोकिरो चवणु लॻो उन बादशाह खे, त बादशाह सलामत, असांजो हिकिड़ो ॿनी जो टुकड़ो हो, असांजो हिकिड़ो ॿनी जो टुकड़ो, मुंहिंजे पीउ उन ॿनी में हर पे हलायो, ॾांद ढगा असांजा हुआ, हर पे हलायो। तो मुंहिंजे पीउ खे मूं ॾिनी मोकल, ॾिनी इजाज़त, त मूं मुंहिंजे पीउ खे चयो त बाबा हाणे तूं वञी आराम कर, आऊं ढगा उहे ॾांद उहो हर थो हलायां। तो हाणे मूं उहो ढगा ऐं ॾांद उहो हर माना हलायो पिए, ॿनी में ॿनी खेड़ी पिए। त हाणे मुंहिंजो पीउ खे मूं माना घर रवानो करे सो त हलियो वियो, मूं पे उहो हर वग़ैरह हलायो। त मुंहिंजी माउ खणी आई मानी, मानी में गॾु अंब हुजनि। तो हाणे खणी आयुसि उहो मानी वग़ैरह मूं खाधी, वरी अंब कुझु वधीक हुआ से मूं अंब खाधा, ढगा मुंहिंजा पासे में हुजनि, सो उहे अंब मूं खाई, हुनजो जेके कोयला चइजनि उहे ॻेखड़ियूं अंबनि जूं। हाणे उहा हिकिड़ी ॻेखड़ी अंब जी रखियमि हिकिड़े ढगे ते, ॿी रखियमि ॿिए ढगे ते मथे रखी छॾियमि। कुदरत सां उन महिल को मींहुं वसियो, मींहुं वसियो त किरियो, फुणा फुणा पिया उन ते। सो उन महिल उहे अंब माना जेको ॻेखड़ियूं जेके पहिलियूं मथे सो अंगूरजण लॻियूं, माना थी विया वण, नंढा वण थी हलिया। सो हाणे वण थी विया नेठि, मूं चयो त भलो कमु आहे, हाणे हिते वण पिया थियनि। तो नेठि अंब जा वण ईअं थींदा रहिया, तमामु वॾा वण थी विया, मुंहिंजे ढगनि माना पुठनि ते उहे अंबनि जा वण थी विया वॾा। सो उहे अंबड़ियूं झलणु लॻा, त उहे अंबड़ियूं झलणु लॻा त असीं बि खाईंदा हुआसीं, कई ॻोठ वारा माण्हू बि खाईंदा हुआ।
हाणे इहा ख़बर हिते हुते ॿियनि बादशाहनि में पई त उहे माण्हू आया त इहे असांखां इहे असांजे माना वठी हलिया ढगनि जे माना मथे इहे अंब माना थी आया त उहे माण्हू वठी हलिया असांखां ढगा। तो हाणे ख़बर कोन्हे किॾां कयूं कीअं कयूं, पर हाणे जॾहिं बि शहर वेंदो आहियां किथे वेंदो आहियां ॾिसंदो आहियां त उते अंब माण्हू विकिणनि पिया त आउं इहो ई चवंदो आहियां इहे अंब असांजे ढगनि वारा। तो ॾिसी ऐं मूंखे उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे। तो बादशाह सलामत इहा कीअं कहाणी तव्हांखे लॻी? तो हाणे कचहरी में जेके हमरा हुआसीं आया हुआ इहा कहाणी ॿुधणु सो चवणु लॻा त वाह रे वाह, वाह जो कूड़ हयो अथई। चई पोइ जेका ॻाल्हि हुई असां ॿुधायमि, कूड़ी कहाणी अहिड़ी थींदी। तो जेको मूं थियो त मूं तव्हांखे ॿुधायो, ॻाल्हि जेका आहे सो कजे, सो मूं इहा कई आहे। चई अहिड़ो कूड़ हईं में वञ पेर खोड़े कूड़ हईं। बादशाह चवणु लॻो त वाह सही आहे, तुंहिंजी कूड़ी कहाणी सुठी आहे, हाणे ॿी ॿुधा। त हिते हीउ छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत हिकिड़े जॻह आउं ईअं वेठो हुअसि, असां वारे ॻोठ ते मींहुं न वसे, ककर वञनि पिया ज़र ही पासो ज़र ही पासो, मींहुं वसे न असां वारो सॼो इलाइक़ो माना ईअं ॾुकार वारी हालति। त मूंखे तमामु जाम कावड़ चढ़ी। मूं सोचियो त हीअ झुड़ हेॾां होॾां वञनि पिया, हिते ठुप वसनि कोन था। खणंदे वॾो कायो उन झुड़ खे मूं कुटियो, झुड़नि खे अची कुटियो त हू माना मुंहुं मां अची फाथा। तो उन महिल रोअणु लॻा, अची रुना ॾाढो माना जहिड़ो सम्झ मींहुं वठो उन ककरनि मथां रुना न। तो जाम मींहुं वठो त सॼो इलाइक़ो असांजो ॿुॾी हलियो, सॼो इलाइक़ो असांजो ॿुॾी हलियो। अहिड़ी ककरनि सां मूं हालति कई। हाणे जेके मुंहिंजा मिट माइट हुआ न, अबू अमा सोट मासा चाचा, जेके मुंहिंजा वेझा वेझा माइट आहे, सो मूं सोचियो त हाणे हीअ ॿुॾी वेंदा हलिया। सो उन्हनि खे मूं खयो तिरी ते, थबिनी खे तिरी ते खणी ऐं मूं हुननि जी माना ज़िंदगी बचाई। तो उहे बची हलिया, बाक़ी ॿिया मरी विया। बादशाह सलामत इहा थी मुंहिंजी कहाणी। हमरा चवणु लॻा त वाह रे वाह, वाह जो कूड़ हयो अथई, वाक़ई वाह जी तुंहिंजी कूड़ी कहाणी। हाणे झुड़ खे तो कुटियो, उतां उहो झुड़ रुना ऐं सॼो इलाइक़ो ॿुॾी वियो, वरी तुंहिंजे सॼे ख़ानदान खे तो तिरी ते खणी बचायो, वाह रे वाह। त हिते छोकिरो चवणु लॻो त हाणे जेका मूंसां थियो, जेका ॻाल्हि हुई, जेका कहाणी हुई, मूं तव्हांखे ॿुधाई। चई वाह जी ॿुधाई, वाह जो कूड़ हयो अथई। त बादशाह चवणु लॻो त वाह इहा कहाणी बि तुंहिंजी कूड़ी निकिती, सही ॿुधाई। हाणे टी ॿुधा। त हाणे हिते छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत हाणे टी कहाणी तोखे ॿुधायां सुभाणे, अॼु छॾ सुभाणे तोखे ॿुधायां। त बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे सुभाणे ॿुधाइजी। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर इन छोकिरे खे वठी वञी पाण खे उतां पाण महल में वञी कंहिं कुन पासे में कमिरो ॾेई हिन खे विहारे त अब हाणे वज़ीर उन छोकिरे खे वठी ऐं थियो रवानो। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन कचहरी न वेठी हुजे, माण्हू सभु वेठा हुजनि। सो बादशाह चवणु लॻो त हाणे ख़्यालु कजो, ॿ कहाणियूं त हिन ॿुधायूं तंहिंखे अवां कूड़ कयो, पर सुभाणे हीअ कहाणी जेको ॿुधाईंदो उनखे बि चइजो हणंदो ई कूड़, पर एम चइजो त हीअ कहाणी सची आहे। सची आहे त पोइ आउं मुंहिंजी धीउ हिनखे ॾींदो त कोन, मुंहिंजी मिल्कियत आहे त बादशाह हिन खां कोन ॾींदा। इहा ॻाल्हि यादि करे छॾिजो। तो कचहरी इहे सभु चवणु लॻा त बादशाह सलामत तव्हां परेशान न थियो, तव्हां टेंशन न वठो, माना इहो कमु असीं पाण करे छॾींदासीं। तो बि चवणु लॻा। तो हाणे ख़ैरनि जो राति अची गुज़री, ॿिए ॾींहुं सुबुह जो शाम जो जेको हो बादशाह बि अची वेठो, कचहरी सॼी वेठी, वज़ीर वियो उन छोकिरे खे वठियो पियो अचे। वज़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे त छोकिरा नौजवान सोचे वठि, मूं तोखे जेका ॻाल्हि कई आहे त बादशाह तूं भले केॾी बि कूड़ी कहाणी ॿुधा, पर बादशाह उनखे सची कंदो ऐं तोखे कुझु कोन मिलंदो, खामखा तोखे कैद में हणाए छॾींदो। बादशाह वरी ॿियो माण्हू ॻोल्हींदो कहाणी ॿुधण जे लाइ, ऐं अञा बि मौक़ो अथई, आउं तोखे हितां भॼाए सघां थो, तूं भॼी वञे था। छोकिरो चवणु लॻो त न वज़ीर, जी नसीब में हूंदो ईअं थींदो, कहाणी आउं टी लाज़मी ॿुधाईंदुसि बादशाह खे। पोइ बादशाह उनखे सच सम्झे या कूड़ सम्झे, बादशाह जी मर्ज़ी आहे, कहाणी आउं ॿुधाईंदुसि। तो हाणे वज़ीर घणी चयो पर छोकिरो मञे ई न। अब छोकिरो अची कचहरी में पुॻो, बादशाह बि वेठो हुजे, वज़ीर बि अची पुॻो। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त हाणे ॿुधा टी कहाणी तुंहिंजी। छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत हाणे अचनी थी टी कहाणी। चई भले अचे। छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, आऊं कंहिं टाइम मतिलबु त असीं वॾा बादशाह हुआसीं, पर निभाग हाणे असीं जो हारी थी वियासीं हलिया। बादशाह चवणु लॻो त इहो वरी कीअं? चई हा तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजी कहाणी ॿुध। त असीं कंहिं टाइम हुआसीं, बादशाह जेको मुंहिंजो ॾाॾो हो न, उहो हो वॾो बादशाह हो। पोइ मुंहिंजे ॾाॾे वटि आयो तुंहिंजो ॾाॾो आयो, तुंहिंजे ॾाॾे जो जेको बादशाही जेका हुई सो उन में तमामु जाम ॾुकार वारी हालति, का शइ न रहियो। तुंहिंजो ॾाॾो आयो मुंहिंजे ॾाॾे वटि, तो मुंहिंजे ॾाॾे चवणु लॻो त मुंहिंजी बादशाही में रहियो का शइ कोन, ॾुकार वारी हालति थी पई आहे, कुझु बि कोन्हे खाइण पीअण जे लाइ, माण्हू मरनि पिया। ऐं तूं मूंखे जेको आहे सो इहे 25 सोन जूं गाॾियूं, बैल गाॾियूं, 25 सोन जूं इहे बैल गाॾियूं मूंखे ॾे, ऐं आउं वञी पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलायां, ऐं पोइ तोखे जेको आहे सो व्याज समेत उहे 25 गाॾियूं तोखे सोन जूं आउं वापसी कंदुसि।
जॾहिं मुंहिंजी बादशाही सही हली वई, आऊं रहां न रहां, मुंहिंजो ख़ानदान जेको बि रहे पोयां नसल जेका बि ईंदी बादशाही हलाईंदी, उनखां ई वठिजो। तो हाणे बादशाह सलामत मुंहिंजे ॾाॾे तुंहिंजे ॾाॾे खे उहे 25 बैलगाॾियूं सोन जूं ॾिनियूं हुयूं। तो हाणे आऊं उन हिसाब सां निकितो आहियां हिते ॻोल्हींदो। तो हाणे जी पुॻियां मूंखे ख़बर पए थो, बादशाही तव्हांजी आहे, तव्हांजो ॾाॾो मुंहिंजे ॾाॾे खां 25 सोन जूं माना गाॾियूं बैलगाॾियूं खणी वियो। हाणे व्याज वग़ैरह सुधो माना जेको आहे हाणे मुंहिंजूं वधीक गाॾियूं थींदियूं। आउं बि ॻोल्हींदे हिते तव्हां वटि पुॻो आहियां। वज़ीर खां पुछा कयुमि त वज़ीर चयो बादशाह इहो आहे। तो हाणे तव्हां वटि आयो आहियां। पोइ हाणे तव्हां मूंखे इहे 25 बैलगाॾियूं सोन जूं ऐं उनजो व्याज वग़ैरह थिए थो जेको मुंहिंजे ॾाॾे जो तुंहिंजे ॾाॾे वरितो आहे, सो मूंखे ॾे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह चवणु लॻो त हाणे मर्यादा हीअ छोरो चवे छा थो, इहा मुंहिंजी कहाणी आहे। छोकिरो चवणु लॻो। तो हिते उहा कचहरी सभु चवणु लॻी त बाबा कहाणी हिनजी सची, कहाणी हिनजी सची। तो बादशाह चवणु लॻो त हाणे मरी वियो त हाणे कीअं करियूं। हाणे जे अगरि मुंहिंजे ॾाॾे हिनजे ॾाॾे खां इहो माना बैलगाॾी हाणे छोरो हाणे त कूड़ पियो, हाणे कूड़ी कहाणी आहे त हाणे कूड़ पियो। हाणे आउं 5 बादशाहियूं बि गॾायां, 8 बादशाहियूं बि गॾायां, तॾहिं बि 25 सोन जूं बैलगाॾियूं कॾहिं बि कोन थींदियूं। ऐं कुझु व्याज बि चवे पियो। हाणे हिन कचहरी सभिनि ते चई ॾियो आहे सच सची ॻाल्हि आहे हिनजी। हाणे हिन सची ॻाल्हि आहे त हिनखे मूंखे ॾियणियूं पवंदियूं। जेकर कूड़ी ॻाल्हि थो करियां त आउं चवां थो कूड़ी आहे त पोइ मूंखे मुंहिंजी धीउ हिनखे ॾियणी पवंदी ऐं अधु बादशाही बि ॾियणी पवंदी। तो चवणु लॻो त हाणे 25 गाॾियूं त सोन जूं मूंखां थी कोन थियूं सघनि, मुंहिंजी त बादशाही में एतिरो सिस्टम आहे कोन जो हिनखे आउं ॾियां। पोइ हाणे आउं चवां त कहाणी हिनजी कूड़ी आहे त हिनखे इहा ॻाल्हि कूड़ी आहे, इहा कहाणी हिनजी कूड़ी आहे त मुंहिंजी धीउ हिनखे ॾियां ऐं अधु बादशाही ॾेई जान छॾायां, ॿियो छा करियां। हाणे कचहरी में हमरा सभु वेठल आहिनि त बादशाह सलामत हिन वारी ॻाल्हि सची, हिन वारी कहाणी सची। त बादशाह चवणु लॻो कचहरी वञी करे अड़े माठ करे वियो किथां आयूं ऐं 25 गाॾियूं सोन जूं ऐं हिन वारो ॾाॾो ऐं मुंहिंजो ॾाॾो हिन खां 25 सोन जूं गाॾियूं जेको बैलगाॾियूं कायूं हुयूं कोन, इहा सरासर कूड़ आहे। अमी माठ करे माना मोतबर मूं खे चयो त हाणे अमी बि सच पिया करियो, ईअं कोन्हे छोरे त कई वाजिब पटी आहे। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, सोन बोन जूं गाॾियूं वाॾियूं का शइ कोन्हे, कुझु कोन्हे, ऐं इहा कहाणी तुंहिंजी सऊं सिधी कूड़ी आहे। मूं त मिड़ी हिननि खे चयो हुओसो, हिननि इहो सची कई आहे, पर कहाणी तुंहिंजी कूड़ी आहे, ईअं कुझु बि कोन्हे। बाक़ी जेको चए मुताबिक़ तो 3 कहाणियूं कूड़ियूं ॿुधायूं तोखे ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी ॾियां थो ऐं अधु बादशाही बि तोखे ॾियां थो। त हिते वज़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे त वाह रे वाह, वाह जो कमु कयई वियो, बादशाह सां वाजी पटी कई। त छोकिरो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾिठई न, तो हाणे बादशाह त कहाणियूं कोन ॿुधंदो अॼु खां ॿीहर। तो नेठि छोकिरे उन बादशाह सां वाजी कई। तो हाणे बादशाह उन छोकिरे खे पंहिंजी धीउ शहज़ादी ॾिनी परणाए ऐं उते ई रहाई, अधु मिल्कियत अधु बादशाही बि ॾिनी। हाणे उहो छोकिरो ठठ सां उन शहज़ादी सां शादी करे उहा अधु बादशाही सुठे नमूने सां उते संभालणु लॻो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।